रते देरो में अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी यतीम नींगर खे क़तल करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे रतो देरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली। जी फारूक, वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी नैला, बिल्कुल रतोदरो में अणॼातल हथियारबंद गोलियूं हणी यतीम नींगर के क़तल करे छॾियो आहे। रतोदरो जे जोगी महला पाड़े में अणॼातल हथियारबंद 13 वरनि जो नींगर सिराज पुट रोशन अली उडाणो के गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। रतोदरो पुलिस नींगर जो लाश तालका अस्पताल खणाए आई, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। उन सिलसिले में नींगर जे अमड़ मीना खातून ॿुधायो त मुंहिंजे तालका अस्पताल रतोदरो में न्यूट्रिशन वार्ड में ड्यूटी आहे। मां ड्यूटी ते हुयसि त इतला मिलियो त मुंहिंजे नींगर खे जोगी महला में अणॼातल हथियारबंद गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। हिन ॿुधायो त असांजी कंहिं सां का बि दुश्मनी कोन्हे, नींगर खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। जी महिरबानी फारूक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।